Yes. You are watching 12 PM Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफान सिंध में बोट सबब आयल तबाही जो फ़िज़ाई जायज़ो। वज़ीर-ए-आज़म सखर रवानगी दौरान सिंध में बोट मुतासिर इलाइक़नि जो फ़िज़ाई जायज़ो वरितो। सखर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वरी वज़ीर मुराद अली शाह तरफां वज़ीर-ए-आज़म जी आजियां। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफां परदेही वज़ीर ऐं सिंधी वॾे वज़ीर सां गॾु कंबर शदात कोट जो दौरो। वॾे वज़ीर आपाशी अमलदारनि ऐं MPA नादिर मक्सी तरफां वज़ीर-ए-आज़म खे बोट जी सूरत-ए-हाल बाबति ब्रीफिंग। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफां कैंप्स में बोट मुतासिरनि सां बि मुलाक़ात। वज़ीर-ए-आज़म ऐं परदेही वज़ीर बोट मुतासिरनि में इमदादी चेक विरहाया। बाग़े यूसुफ वटि कच ॾियण बावजूद मंछर ढंढ तां दबाव न घटियो। पानी जी सतह आख़िरी हद 126 RL ते पहुची वई। कट बाद मंछर जो पानी यूसी बुबक खे ॿोड़ण जे नतीजे में यूसी चना ऐं आराज़ी में बि दाख़िल। मंछर जो पानी समें ॻोठ ॿोड़ींदो सेवण टोल प्लाज़ा वटि इंडस हाईवे सां टकराइजी वियो। बुबक सेवण लिंक रोड पानी हेठि ॿुॾी वञल। यूसीज़ में समें माण्हू फाथल। मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत पाणी उकारे लॾपलाण करण लॻा। कोटड़ी बैराज ते मथाएं दर्जे जी ॿोॾि बरक़रार। वहकरा वधी 5,99,000 क्यूसिक थी विया। गुडू बैराज ऐं सखर बैराज जे वहकरनि में लाथ अचण लॻी। सिंधू जा वहकरा गुडू वटि 3,89,454 ऐं सखर बैराज वटि 4,98,880 क्यूसिक रिकॉर्ड। चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज जो चवणु आहे त मंछर ऐं नयन जो पाणी बि सिंधू दरिया में छोड़ थी रहियो आहे। कोटड़ी बैराज जे वाहुनि में 14,755 क्यूसिक पाणी जो छोड़ जारी। MNV ड्रेन जा वहकरा वधण सां जोही शहर जे रिंग बंद ते दबाव। जोही कॉलेज भरिसां बंद खे लॻल रूण ॻोठाणनि बंदि करे वरिती। वॾे अंग में शहरी रिंग बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण में रुधल। ॿार बि शहर बचाइण लाइ पंहिंजे नाज़ुक कुल्हनि ते मिटी सां भरियल ॿाचका खणंदा रहिया। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हमारे ठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।